वडी कशिश आ मदीना तो में सारी दुनिया तो सलामी दिसा। तुर्की उमानी पाकिस्तानी तोड़े अचन था तो ठरा। वडी कशिश आ मदीना तो में सारी दुनिया तो सलामी दिसा। ये शेर असांजे शायर मोहतरम शहजादे मीरानी मदीने पाक में भी ही लिखियो जो अवां जाडो चवां लिखियल इहो शुरुआत मदीने मुनव्वर जी थियल आहे। चई वडी कशिश आ मदीना तो में सारी दुनिया तो सलामी दिसा। तुर्की उमानी पाकिस्तानी तोड़े अचन था तो ठरा। वडी कशिश आ मदीना तो में सारी दुनिया तो सलामी दिसा। मुख्तलिफ हिते रंग नस्ल जा माण्हू मिठड़ा तोड़े अचन था। मुख्तलिफ बोलियूं बि सभिनी जूं प्यार समूरा तो सां रखन था। तोड़े अचन था करार वठन था। तोड़े अचन था करार वठन था। मां भी अची तो करार वठा। वडी कशिश आ मदीना तो में सारी दुनिया तो सलामी दिसा। वडी कशिश आ मदीना तो में सारी दुनिया तो सलामी दिसा। तुर्की उमानी पाकिस्तानी तोड़े अचन था तो ठरा। वडी कशिश आ मदीना तो में सारी दुनिया तो सलामी दिसा। रवायात जे अंदर इंदो मुस्तफा साईं जन जने मक्के पाखों हिजरत करे मदीनतुल मुनव्वर आया। उते अल्लाह से को दुआ घुरियो त मुंजा रब जे इब्राहिम खलील मक्के में भी मक्के ऐं मक्के वारन जे ला रहमत ऐं बरकत जी दुआ घुरी। मुंजा रब करीम अज मां तो जो बानो मदीने में भी मदीने ऐं मदीने वारन जे ला डबल दुआ थी। इब्राहिम खलील जेडी डिगी दुआ मक्के वारन जे ला मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मदीने ऐं मदीने वारन जे ला डबल दुआ। रिवाज अंदर इंदो आहे त अल्लाह तबारक व तआला मुस्तफा जे दुआउनि जे सदके मदीने के रंग लाए छॾिया। ईअं बि रिवायत में आहे त मदीने जे मिट्टीअ में अल्लाह तबारक व तआला मोमिननि जी बीमारी जी शिफ़ा रखी। साहबा फरमाइनि था असांखे धकु लॻंदो ज़ख़म थी पवंदो तकिड़ो ॿियो इलाज असांखे हथ न ईंदो त असां मदीने पाक जी मिट्टी खणी उन ज़ख़म खे लाहींदासीं। अल्लाह ताला उन मिट्टीअ जे बरकत सां तकलीफ़ दूर कंदो। ईअं बि रिवायत जे अंदर ईंदो आहे पाण फरमायूं त मदीने वारनि खे अल्लाह ताला खजी इनायत फरमाई। 7 दाणा खार कुंजा मदीने जी खार 7 दाणा पंहिंजे पेट में मोमिन सो हुजे पेट में खाईंदो। मुस्तफा फरमायो त सुबुह जो खाधई त शाम ताईं उन उम्मतीअ ते न जादू असर कंदो न ज़हर असर। पेट में तो खाए मदीने जी खार लेकिन बचे तो जादू खो ऐं ज़हर खो। मां वयम में मक्के पाक में हिकड़ी म्यूजियम आहे। उन म्यूजियम माना हरम जूं पुराणियूं शयूं जाते महफूज़ करे रखंदा आहिनि। हरम जी महक हरम जो एलाउड हरम जो को घड़ियाल हरम जो को पत्थर टुटी पियो हिन जो पिलर जो को मसइलो अहिड़ो मैं जो हजर असवद जे मथो चांदीअ वारो खोल इहो टुटी पियो या मक़ाम इब्राहिम जे मथो जेको शीशो आहे इहो वॼी पियो उहो सभु उते महफूज़ थियल रखियलु आहे। पुराणियूं हरम जूं पुराणियूं शयूं पुराणे वक़्त में जेके हरम खे ईअं सुकून आयल आहे उहे बि उते महफूज़ थियल आहिनि। पुराणे वक़्त में जेके हरम जूं घड़ियूं हुयूं घड़ियाल हुया उहे सभु उते महफूज़ आहिनि। उते जो मूंखे अल्लाह तबारक वञण जी तौफ़ीक़ अता फरमाई वयसि। पोइ दीवार ते ॾिठुमि त हिकिड़ो नक्शो छापियल दीवार हिकिड़ो दीवार ते इहो ॾिठुमि नक्शो ॿियो बदर जे मैदान ते नक्शो ॾिठुमि जंहिं जा ते पूरो नक्शो जंग जो बदर जे मैदान जे जंग जो भित ते नक्शो छापियल हुयो त मुस्तफा साईं जन जो खीमो मुबारक किथे साहबा जो लश्कर कहिड़े पासे ॾो बीठो काफ़रनि जो लश्कर काथे बीठो अबू जहल वारा कहिड़ी जाइ ते खूह में सटिया विया ऐं फरिश्ता जेके आसमान खां नाज़िल थिया उहे कहिड़ी जाइ ते नाज़िल थिया इहो उन दीवार ते नक्शो। मां अव्हांखे मके पाक जे ज़मज़म जे खूह जो नक्शो पियो ॾिसां। उन दीवार ते म्यूजियम में ज़मज़म जे खूह जो नक्शो छापियल हो त ज़मज़म जो खूह वेकिरो केतिरो आहे ज़मज़म जो खूह ऊन्हो केतिरो आहे ज़मज़म जे खूह में पाणीअ जो मिक़दार केतिरो आहे ज़मज़म जे खूह में ॿिया चश्मा केतिरा था मिलनि उन्हनि में पाणी जो मिक़दार केतिरो आहे। को हजर असवद ॾों थो अचे को हेॾो थो अचे सफ़ा मरवे जे पासे ॾों बहरहाल उहा तस्वीर उन जी नक्शो छापियल हो। उन जे मथां हिकिड़ी मुस्तफ़ा साईं जी हदीस मुबारक रखियल आहे। दिलि घुरे थी तव्हांखे ॿुधायां
कमी बेशी अल्लाह से माफ फरमाए। लफ्ज मुबारक मां गौर से याद किया, मौलवी साहब भी बोले लफ्ज मुबारक ला यजतमिउ माउ ज़मज़म फी जौफ अब्दिन वन्नार औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस मुबारक जा ये लफ्ज खला माना छा है इन लफ्ज में? माना है तो मुस्तफा फरमायो तो ला यजतमिउ माउ ज़मज़म फी जौफ अब्दिन वन्नार। मुस्तफा से फरमाइन था तो मोमिन जे पेट में अल्लाह ताला ज़मज़म जो पानी ऐं जहन्नम जी बाह न गड़ाई। जय मोमिन जे पेट में ज़मज़म जो पानी वियो इहो पेट जहन्नम जे बाह को नबी से फरमाया आजाद। अल्लाह से इन पेट के जहन्नम में न साईं इहो महफूज रहंदो। बी तकलीफ अचे पाण पर इन पेट महफूज रहंदो जंहिंमें ज़मज़म जो पानी आहे। अल्लाह खुदा है अल्लाह ताला सभिनी कलमे पढ़ंदड़नि खे शइ नसीब फरमाए। मां मदीने मुनव्वर खे पे गायम अवां जी आॾो तवज्जो छा शाइर चयो चई त लिबिया ऐं लबनान जा माण्हू ऐं था अचनि सूडान जा माण्हू फारस ऐं इराक यमन जा प्यार था कनि अफ़गान जा माण्हू साईं सभिनि जो तो वटि आहे साईं सभिनि जो तो वटि आहे शान बयान छा तंहिंजो कयां वॾी कशिश आ मदीनतो में सारी दुनिया तो सलामी ॾिसां वॾी कशिश आ मदीनतो में सारी दुनिया तो सलामी ॾिसां तुर्की उमानी पाकिस्तानी तोॾे अचनि था तो ठरां वॾी कशिश आ मदीनतो में सारी दुनिया तो सलामी ॾिसां तो आहे जन्नतुल बक़िया भाग भरिया जिते दफन थियनि था अहल बैत आले मोहम्मद के सुतल आहिनि असहाबा उहद जा भर में शहीद सुतल थी उहद जा भर में शहीद सुतल थी मां मकाम छातिनी जो ॾसियां वॾी कशिश आ मदीनतो में सारी दुनिया तो सलामी ॾिसां वॾी कशिश आ मदीनतो में सारी दुनिया तो सलामी ॾिसां तुर्की उमानी पाकिस्तानी तोॾे अचनि था तो ठरां वॾी कशिश आ मदीनतो में सारी दुनिया तो सलामी ॾिसां मस्जिद नबवी वारा मुनारा वाह जो आहिनि प्यारा प्यारा ख्वाबन में तसव्वुर में भी फिरंदा रहनि था नूरी निज़ारा मूर न विसरी सघंदा तिन खां मूर न विसरी सघंदा तिन खां जेके बि हितड़े अचनि था जितां वॾी कशिश आ मदीनतो में सारी दुनिया तो सलामी ॾिसां सोने रसूल सां गॾु ॿ प्यारा दोस्त सुतल आहिनि दिलि वारा पंहिंजे अखियुनि सां पाण ॾिठा मूं यार नबीअ सां गॾु ॿ भलारा। रवायत जे अंदरि ईंदो आहे त महशर जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला महशर जे मैदान तां कुझु